हाजी अली बख्श कोलाची जी 19वीं वरसी जी तकरीब कल्चर हॉल टंडो कोलाची में मल्हाई वई आहे, जंहिंजी शुरूआत क़ुरान ख़्वानी सां थी। दुआ हाफ़िज़ फवाद अहमद कोलाची हाफ़िज़ मीर मोहम्मद चांडियो घुरी वरसी जी मुनासिबत सां छपियल किताब हाजी अली बख्श कोलाची सवानहे उमरी जो 16 अंदेश पिणु विरायो वियो। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा कोलाची किताब छपाइण जी अहमियत ते रोशनी विधी ऐं हाजी अली बख्श कोलाची जी कोशिशुनि सां ठाहियल तालीमी इदारा ॿिनि इदारनि जे ठहिराइण जो तफ़सील ॿुधायो, जंहिंमें कॉलेज क़ाइमु करणु, गर्ल्स स्कूल क़ाइमु कराइण, जंहिंजी ताज़ो हुकूमत सिंध बिल्डिंग मंज़ूर कई आहे। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची अब्दुल वाहिद कोलाची ॿुधायो त 128 किताब जा सिफ़ा आहिनि। हाजी साहब जा जामा सर्टिफिकेट सर्विस बुक जा फ़ोटो शामिल आहिनि। यादि रहे त 1931 में 1931 में जनमु थियो, 2005 7/5 ते विसाल कयाई। संदसि कोशिशुनि सां 7000 खां शागिर्द तालीम पिराए चुका आहिनि। 1000 खां मथे नियाणियूं तालीम पिराए चुकियूं आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची